ਅਸੀਂ अॼोके हिन प्रोग्राम जी बाक़ाइदा शुरूआत करे रहिया आहियूं। हींअर साईं अयाज़ गुल साहिब जन खे अर्ज़ु कंदुसि त अचनि ऐं अव्हां जा थोरा मञनि। साईं अयाज़ गुल। महिरबानी भाउ। मथे वेठल समूरनि महिमाननि जो ऐं ख़ासि तौर ते प्रोफेसर डॉक्टर तहमीना नागराज साहिबा जो, जेके बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी जूं वाइस चांसलर आहिनि, ऐं अव्हां सभिनी जो बेहद थोराइतो आहियां जो पंहिंजे क़ीमती वक़्त मां के घड़ियूं असांजे लाइ कढियूं ऐं हिते आया ऐं असांजे हिननि मोहसिननि खे, सिंधी अदब जा जेके मोहसिन आहिनि जिन सिंधी अदब खे वधाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, उन्हनि जे प्रोग्राम में शरीक थिया ऐं उन्हनि खे मान ऐं मञता ॾियण में बि अव्हां पंहिंजो हिसो ॻंढियो। हिकिड़ी वज़ाहत बि कंदो हलां त असांजी रिवायत त इहा ई आहे त जेके जिन शख़्सियतुनि जे बारे में प्रोग्राम थिए थो उन्हनि जे घर जे कंहिं फ़र्द खे मथे बिहारजे त जीअं उहो उन जूं यादगिरियूं ॿुधाए सघनि। पर हिते हसन हमीदी साहिब जे फैमिली जो को बि माण्हू मौजूदु कोन्हे को। डॉक्टर अनीस साहिबु असां सां हमेशह हिन में कोऑपरेशन कंदो आहे, त उनखे मूं चयो, हिन लाइ गुज़ारिश कई हुई, पर हुन ॿुधायो त उन जा 2 पुट जेके आहिनि हुया हिते जेके फोत थी विया आहिनि, ऐं हिकिड़ो उनजो को पुटु आहे जेको शायदि ॿी शादी मां आहे, तौक़ीर, उन सां त उन सां राब्तो थी कोन सघियो ऐं न ई वरी को उनखे अदब सां का दिलचस्पी आहे। सो इन जे करे उनजे फैमिली मां को उनजो यार दोस्त ज़ाहिर आहे त हाणे उहो वॾो टाइम थी वियो आहे, उहो मौजूदु कोन्हे को, त मथां उनजी कमीअ खे महसूसु कयो वञे। इन जे करे मूं इहा वज़ाहत कई त कोशिशि कंदासीं वरी बि त इहो सिलसिलो ईअं ई दाइम ऐं क़ाइमु रहे ऐं ईंदड़ असांजूं जेके ॿियूं शख़्सियतूं हूंदियूं जिन ते हीउ प्रोग्राम कंदासीं महीने जे अंदरि, त उन में बि ईअं ई मकाला पेश थींदा ऐं उन्हनि जी फैमिली जा माण्हू अव्हां जे साम्हूं ईंदा। मां अव्हां जो सभिनी जो बेहद थोराइतो आहियां जो अव्हां हिते आया ऐं असांखे इज़त बख़्शी। लख महिरबानी साईं। हींअर साईं प्रोफेसर सरवर सैफ साहिब जन खे बि गुज़ारिश कंदुसि त उहे बि अचनि ऐं पंहिंजो मकालो या पंहिंजो पेपर पेश कनि। साईं सरवर सैफ साहिब। तव्हांजो वरी महिरबानी। हमीदी साहिब इंटर पटना ऐं बाक़ी तमामु तालीम लाहौर में हासिलु कई, जंहिंमें अंग्रेज़ी ऐं फ़ारसी में MA बि शामिलु आहे। लाहौर में पंहिंजी रिहाइश ऐं तालीम लाइ ख़र्च कारणु मुख़्तलिफ़ मज़दूरियूं बि कयूं। हिन अदबी ज़िंदगी जी शुरूआत 1945 ईस्वी में लाहौर मां ई कई। मखदूम ग़ुलाम मुइज़ुद्दीन ऐं सरदार जाफ़री खां तमामु घणो मुतासिर हो। तरक़ी पसंद सोच लाहौर में ई पढ़ण दौरान खेसि हिसे में आई। बाद में सिंध आयो, तदरीस जो शोबो अख़्तियार कयाई। संदसि इनक़लाबी ख़्यालनि करे खेसि सबकदोश कयो वियो। कुझु वक़्तु खैरपुर रियासत जे वज़ीर कज़ल बाश वटि रहियो ऐं हिकु फॉरेन कंपनी में वेलफेयर लेबर ऑफिसर तौरु ख़िदमतूं ॾिनाई। मज़दूरनि जे भलाई ऐं उन्हनि जे हक़नि जे लाइ पाण पतोड़ियो। सखर ऐवान सनत तजारत ठही त उनजो पहिरियों सेक्रेटरी थियो ऐं इदारे खे कामयाबी सां हमकनार कयो ऐं बाद में वकालत में घिड़ियो। कामयाबु वकील साबित थियो। घणे भाङे मज़दूरनि जा केस मुफ़्त विढ़ंदो हो। सखर में हमीदी साहिबु 1952 ईस्वी में आयो त हिते जे माहौल में छांइजी वियो। सखर में खेसि शेख अयाज़, शेख अब्दुर्रज़ाक राज़, रुकनदीन कासमी ऐं रशीद भट्टी साहिब जहिड़नि शाइरनि अदीबनि सां वेझड़ाई हासिलु थिए। उन वक़्तु सखर में जेके उर्दू ॿोली जा अदीब रहंदा हुआ उन्हनि में हिमायत अली शाइर, आफ़ाक़ सिद्दीक़ी, फ़तहुल्लाह उस्मानी, साईं अज़ीज़ुल्लाह, मज़हर जमील ऐं ॿिया हुआ। सखर में मुतमद मजलिस अदब जो हिसो बणियो। जॾहिं पाकिस्तान राइटर्स गिल्ड ठही त खेसि उनजे मर्कज़ी कम्यूनिटी ॾेखारियो वियो। हसन हमीदी अवामी अदबी अंजुमन जे बानीकारनि मां आहे। अवामी अदबी अंजुमन जे मंशूर ठाहिण वारनि में डॉक्टर हुसान, शेख अयाज़ इब्राहिम जोयो साहिबु, अजमल खटक ऐं गुलखान नसीर सां गॾु हमीदी साहिबु शामिलु हो। हिन मंशूर में चयो वियो त असांजे ख़्याल में जमहूरी आज़ादी में क़ौमुनि जे तरक़ी जो मसइलो पिणु शामिलु आहे। असीं चाहियूं था त असांजे मुल्क में जेको मुख़्तलिफ़ क़ौमुनि जो वतन आहे उन में उहे हालतूं पैदा कयूं वञनि जंहिंमें सभु क़ौमूं उन्हनि जूं ॿोलियूं ऐं तहज़ीबूं कंहिं बि हिकु क़ौम जे असर जे दॿाव खां आजो रहनि
ऐं ख़ुदि मुख़्तियाराना तरक़ी करे सघनि। असीं सभु अदीब सभिनी क़ौमुनि लाइ हिकु जहिड़ी अंदरूनी ख़ुदि मुख़्तियारी ऐं उन्हनि जे ॿोलियुनि खे तालीम, दफ़्तर ऐं मुक़ाबले जे इम्तिहाननि जी ॿोली जो हक़ु चाहियूं था। ऐं असां चाहियूं था त अंग्रेज़ी खे तड़ियो वञे ऐं उर्दू खे ओलह पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि विच में राब्ते जे ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। अवामी अदबी अंजुमन जे प्लेटफार्म तां कामरेड सजाद ज़हीर ऐं फ़ैज़मंद फ़ैज़ जे आज़ादी लाइ बि घुर कई वई ऐं पंफलेट ऐं कार्ड वग़ैरह छपाया विया ऐं सयूं करण जी मुहिम हलाई वई। सखर में हमीदी साहब जे अचण सां सरगर्म थियण दौरान सखर में मौजूदु सिंधी ऐं उर्दू जा अदीब जे हिक ॿिए जे वेझो आया हुआ। उन्हनि सखर में उर्दू सिंधी अदबी कॉन्फ्रेंस जो अहतमाम कयो। 1923-24 डिसंबर 1953 ईस्वीअ जी इहा कॉन्फ्रेंस रेलवे इंस्टीट्यूट में थी। हिन जे महंदारनि में शेख अयाज़, शेख राज, मक़बूल सिद्दीकी, शाम कुमार, आफ़ाक़ सिद्दीकी, फ़तहुल्लाह उस्मानी, मोहसिन भोपाली, हिमायत अली शाइर सां गॾु हसन हमीदी बि शामिल हो। हिन कॉन्फ्रेंस जी ॿी निशस्त उर्दू मुशाइरे ऐं चौथी निशस्त सिंधी मुशाइरे जी थी। उर्दू मुशाइरे जी सदारत शौकत थानवी साहब ऐं सिंधी मुशाइरे जी हरी दिलगीर कई। उन मुशाइरे में हसन हमीदी जेको शेर पढ़ियो, सिंध सां वफ़ा जो अहद हो, जंहिं ते हू सॼी हयाती क़ाइमु रहियो। इहो नज़म अफ़कार नो माहनामे में अक्टूबर 1954 ईस्वी ते छपियो। उन जा कुझु बंद हेठि ॾिजनि था। सिंध ए प्यारे वतन, सिंध ए प्यारे वतन तेरे दीवाने सद अज़म आए हैं। सिंध ए प्यारे वतन तेरे दीवाने बसद अज़म आए हैं। अपने पहलू में लिए कल्ब तपा, अपने पहलू में लिए कल्ब तपा आए हैं। तेरा गैरों को खरीदार न होने देंगे, तेरा गैरों को खरीदार न होने देंगे। तुझको रुसवा सरे बाजार न होने देंगे। तेरे गुलजारों में खारों को न आने देंगे, तेरे गुलजारों में खारों को न आने देंगे। अजनबी राज दुलारों को न आने देंगे। तुझ पे मिट जाएंगे सीना फिगारों के वतन। सिंध ए प्यारे वतन दर्द के मारों का वतन। सियासी तौर ते हमीदी साहब लेफ्ट सां जुड़ियल हो। शुरू में मियाँ इफ्तिखार जे आज़ाद पाकिस्तान पार्टी में रहियो। उन बाद नेशनल पार्टी जा पोइ नेशनल अवामी पार्टी थी ऐं अॻिते हली उन जे वली खान ग्रुप तां रहियो। नाइब ते जॾहिं ॾुखिया ॾींहं आया त उहे हसन हमीदी साहब बि भोॻिया। जमहूरियत जे सफ़र में सखर में सैयद शमसदीन शाह ऐं रुकनदीन कासमी साहब जो सॼो हथु रहियो। पर शाह साहब जॾहिं नैप छॾे PP में वियो त पाण नैप जी क़यादत कयाई। बदश बाद मुतबादल पार्टी मज़ारी जी क़यादत में NDP में शरीक थियो। असुल में मदर पार्टी CP सां सलाड़ियल हो। पार्टी पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ फ़िरंटनि ते कमु कंदो रहियो, जिन में मज़दूर, हारी, शागिर्द, अदीबनि सां गॾु सहाफ़ियुनि जे ज़िया दौर में मुल्कगीर हड़ताल दौरान बि सरगर्म रहंदो आयो। पार्टी जा अहम साथी कामरेड सोभो, साईं अज़ीज़ुल्लाह, डॉक्टर एज़ाज़ नज़ीर, इमाम अली नाज़िश संदसि घणो वेझो रहिया। कामरेड जाम साकी तोड़े नज़ीर अब्बासी, अमर लाल साणस राब्ते में रहिया। सियासी जदोजहद करे अयूब भुट्टे तोड़े ज़िया दौर में जेल जूं सहूबतूं सठियूं। 70 वारे जमहूरी दौर में खेस ऐं कामरेड रुकनदीन कासमी खे वाणकी ॻऊं चोरी जे इल्ज़ाम में गिरफ़्तार करे जेल में रखियो वियो। संदसि घर जी ओताक सदाईं कामरेडनि, अदीबनि ऐं महिमाननि सां भरियल हूंदी। कचहरी जो कोॾियो ऐं हथ जो खुलियल हो ऐं खेसि 4 दफ़ा दिलि जो मामिलो थियो। डॉक्टरनि खेसि आराम करण जो मशवरो ॾिनो, पर संदसि दिलि हर ना इंसाफ़ी ते कढ़ंदी रहंदी हुई, जंहिं करे आराम खे त्यागे छॾींदो हो। शेख अयाज़ खेसि ॾाढो भाईंदो हो। किथे त भंजबो थक मुसाफ़िर में। शेख अयाज़ केतिरनि हंधनि ते ज़िक्र कयो आहे। हू लिखे थो त हसन हमीदी न सिर्फ़ु मुंहिंजो सुठो दोस्त साथी हो, पर सुठो तरक़ी पसंदि शाइर ऐं सुठो इंसान बि हो, जंहिंखे उर्दू तशबीह ऐं इस्तारे ते वॾी महारत हासिलु हुई। हिन हिकु पूरो नज़म जो किताबु जुर्मे आगही नाले
नज़ीर अब्बासी जी शहादत ते लिखियो हो। हिन जा कुझु ॿिया शेर जंहिंसां संदसि फ़िक्र जी गहराई ज़ाहिर थिए थी। शेख अयाज़ संदसि कई शेर नोट कया आहिनि, जिन मां हिकु ॿ हेठि ॾिजनि था। है शशदर वक्त का बूढ़ा मोरख, है शशदर वक्त का बूढ़ा मोरख, नई तारीख के औराक हैं जे हम एक अंधे कुएं के कैदी, गिरफ्ते दीवार इतनी महकम, ख्याल जुम्बश से जान निकले। या निज़ाम जमूर क्या यही है, निज़ाम जमूर क्या यही है, सरों पे तलवार नाचती है, फिर हर एक दर पर, हर एक घर में भलाए खूनख्वार नाचती है। शेख अयाज़ लिखे थो त मां हमीदी जे घर वयसि त संदसि कराची परणजी वेल धीअ आयल हुई, जा MQM जे असर में हुई, ऐं उहा चई रही हुई त असां सिंधियुनि खे ईअं ख़तमु कंदासीं जीअं रेड इंडियन, हीअ बि भला का महज़ब क़ौम आहे। हमीदी साहब मुंहिंजो तारफ़ कराए अखियुनि में पाणी आणे चयो त अयाज़ हिन खे ख़बर न आहे त असां गॾिजी सिंध जे बहाली लाइ जदोजहद कई आहे, ऐं जिते को बि फाशिज़म बर्दाश्त न कयो आहे ऐं न बर्दाश्त कंदासीं। शेख अयाज़ लिखे थो त चङो जो हसन हमीदी फैज़ ऐं सिब्त हसन जी सोहित जूनियन टुटण खां अॻु मरी वियो। हू ख्वाबनि जी दुनिया जो रहवासी हो। हिन पंहिंजे आदर्श लाइ क़ैद बंद ॾिठा हा, सऊबतूं छठियूं हुयूं, हिन जा सभु ख्वाब चकनाचूर थी वञनि हा, ऐं हू ॾाढो तड़पी मरे हा। हसन हमीदी जी सखर में ॿियो उर्दू ॻाल्हाईंदड़ सिंध जो सपूत कामरेड फतहुल्लाह उस्मानी हो, जंहिंजी आत्मकथा जो किताब निर्मदा से मेहरान तक मूं सिंधी में तर्जुमो कयो हो, जो फंक्शन हाउस लाहौर वारनि 2020 में छपियो। उस्मानी साहब बि केतिरनि हंधनि ते संदसि जदोजहद, नज़रियाती पुख़्तगी ऐं शाइराणे हुस्न जो ज़िक्र कयो आहे। हू लिखे थो त हसन हमीदी पाकिस्तान जी अहम तरकीब सिंध शाइरनि में शुमार थिए थो। हिन जी दिलि मज़लूमनि सां गॾु धड़कंदी आहे ऐं ग़रीबनि लाइ तड़पंदी आहे। ज़ुल्म जिते बि थिए ही उन लाइ एहतजाज बुलंद कंदो आहे। हू आज़ादी जो मतवालो ऐं जमहूरियत जो परवानो आहे। मज़दूर हलचल ऐं इंसानी बराबरी ते हिन खे एतमाद हासिलु आहे। क़तल खणी नौरोज़ ख़ान जो हुजे या ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जो, नज़ीर अब्बासी जो हुजे या अयाज़ समी जो या हमीद बलोच जो, भयानक ऐं क़ाबिल मज़म्मत ऐं मलामत आहे। हसन उन खूनरेज़ी ख़िलाफ़ु हमेशह पंहिंजो आवाज़ु बुलंद कयो। हिन सिंध जे लिसानी ऐं नसुली विरासत जी मज़म्मत कंदे सिंध जे अवाम खे गॾियल जदोजहद करण जो आवाज़ु ॾिनो ऐं हमेशह हिकु नए सेक्युलर आज़ाद ख़ुशहाल पाकिस्तान जे वजूद में अचण जे एतमाद जो इज़हार कयो। हिन अदीब जी हैसियत सां हमेशह सोशलिस्ट पाकिस्तान लाइ जदोजहद कई, जंहिंमें न कंहिं सां नफ़रत हुजे, न कंहिंजो इस्तेहसाल थिए, जिते मोहबत हुजे, अमन हुजे, इंसानियत हुजे ऐं ख़ुशहाली हुजे। हसन हमीदी जेको बि लिखियो पंहिंजे तसवर जे रोशनी में लिखियो, पंहिंजे शऊर जे रोशनी में लिखियो। हिन जो मुतालियो वसी हो। हिन जो ईमान हो त तारीख़ माशी, माशरती, सियासी ऐं समाजी अवामिल सां अॻिते वधे थी। हिन चयो त तारीख़ कल किसका हवाला तो दे सके, तारीख़ कल किसका हवाला तो दे सके, जो बात कह रहे हो वही बात लिख तो लो। वो चए थो सोनहरे खेतों में मीठे गीतों की फसल ताज़ा बुला रही है, सुनहरे खेतों में मीठे गीतों की फसल ताज़ा बुला रही है, रसीले बागों में कहूँ कि बहार पाइंदा आ रही है। या चाहे तो यहाँ किताबों की राख चेहरे पे मलके, यहाँ किताबों की राख चेहरे पे मलके शब सुरखरू हुई है, यहाँ पे तारीख़ के सहीफ़ों की रोशनाई लहू बनी है। या ही शेर ॾिसो कि तो हर एक गुलशन के खून ताज़ा, हर एक गुलशन के खून ताज़ा से इतर सरमाया बन रहा है, यहाँ पे दाता भी अपनी दरबार में भिखारी बना खड़ा है। जनरल अयूब जे दौर में जॾहिं हथ ठोकिया ज़रई सुधारा आया त हिन अब नई सुबुह मुस्कराएगी लिखियो ऐं सिंध जे हारी जे जेको सिंध जे हारी जे अंदर जो आवाज़ हो,
मैं एक बेशऊर एक दहकान, मैं एक बेशऊर एक दहकान, क्या खबर मुझको क्या रमूज़ हयात, कहत परवर निगार खान कहत परवर निगार खानों से मांगता हूँ मैं रिज़्क़ की खैरात, मैं दुआओं की खानकाहों से रहमते बेकरां की आस लगाए, मेरी बीवी मेरे खुलूस पे तंज, मेरे बच्चे गलाजतों के सपूत, कच्ची कब्रों में रेंगते साए, मेरी माँ हड्डियों का ताजमहल पेट की कब्र में समिटती जाए, मैं एक बेशऊर एक दहकान, क्या खबर मुझको क्या रमूज़ हयात, एक नई फसल के तस्वर में भूल बैठा मैं तलखी हालात। हसन हमीदी साहब जे गज़ल जो रंग पसो, तग़ज़ुल मूसीक़ियत मुनफ़रद अंदाज़, पंहिंजो लहजो निरालो असलूब, इश्क गमे दौरान मंज़िल ॾे रुख, अपने ही दिल पे रकम हैं हम तुम, अपने ही दिल पे रकम हैं हम तुम, कितने शाइस्ता कलम हैं हम तुम इन दरख्तों पे परंदे हैं बहुत, फिर भी तादाद में कम हैं हम तुम, यहाँ जले शिकन पे शिकन, ज़ख्म आगही के चिराग, मेरी जबी हैं कि ये कोई यार है क्या, मकान अब भी अपने मकीनों से पूछता है हसन, ये सहन गुल है कि शहर मज़ार है क्या। हमीदी साहब गज़ल नज़म जो दिलरुबा शाइर हो, साण गॾु संदसि तवील नज़म त वधीक मक़बूल थिया, ऐं नसरी नज़म बि ईअं लिखिया ॼण कचे जी मिटी मिठी ते कणक जे चहच सावन सलन जे फ़र्श जे पासनि जे ॿननि में तूरे ऐं सरिहं जा पीला गुल, जिन खे ॾिसंदे माण्हू दर्दो अलम खां बेनियाज़ थी वञे। हसन जॾहिं आमिर ज़िया जे दौर में सखर सेंट्रल जेल जे काड़े में जनम जहिड़ी जून में क़ैद हो त 1986 जे इन्हनि ॾींहंनि में हिन हम सफ़र लिखियो ऐं लिखियाईं त तेरे नगर में वफ़ा की मोहब्बत, तेरे नगर में वफ़ा की मोहब्बत है, ख्वाब में खौफ की अजियत, ज़बां हलाए सदा न निकले, कोई हरफ़े वफ़ा न निकले, हमारे अजसाम के खंडर पर दरंदा बेनिगाह माजी के सारे कतबे लगे हुए हैं, हम एक अंधे कुएं के कैदी, गिरफ्त दीवार इतनी महकम, ख्याल जुम्बश से जान निकले, इसी कुएं के मुंडेर पर अब नए दरख्तों के बाजुओं में नई हवाएं नई सदाएं, शफक धनक तितलियां शगोफे, नई फिजा बासमर बनी है, ज़मी कदमों की हम सफ़र है। कामिल हसन हमीदी मुल्क जे अहम वाक़िअनि क़ैदनि शहादतुनि अज़ियत गाहुनि ते ईअं लिखियो जो उहे तारीख़ जा वर्क बणिजी विया। हिन फ़ैज़ जे क़ैद तन्हाई ते लिखियो, हसन नासिर ते लिखियो, नज़ीर अब्बासी ते लिखियो, अताउल्लाह मेंगल जे शहीद पुट असदुल्लाह मेंगल ते लिखियो, जंहिंजो लाश बि गुम कयो वियो हो। जाम साकी ते लाहौर जे शाही किले में क़ैदो बंद जे अज़ियतुनि ऐं तशद्दुद ते नज़म पागल लिखियो। हिन लिखियो त तुम्हारे चेहरे रात के गरसिना फिसूं का गिलाफ उतरे, तुम्हारे चेहरे से रात के गिरसिना फिसूं का गिलाफ उतरे, तू एक पागल को देखाओ, फसील अंदर फसील तन्हाइयों के बाजुओं में उसके बच्चे की फाका कश मौत सो रही है, वहीं पे अर्शे बरी के नीचे महीब चोर बुर्जियों के नेज़े वफा के गुमनाम खुदकशी का नया तराना सुना रहे हैं। वो एक पागल है, उसने सच्चाइयों के ख्वाब देखे, ख्याल के चांदनी नगर में बहार देखी, सहाब देखे। वो एक पागल है, उसने हमारे दुखों को अपना समझ लिया है, अजियतों को गले लगाकर न जाने कितने सवाल लिखे, जवाब लिखे और अपने ज़ख्मों के हरफ चुनकर वफ़ा के मजमूए गज़ल पर नए हवालों के बाब लिखे। वो एक पागल है। एक सरकश दरख्त जैसा हमारे जंगल के सारे पेड़ों ने सर उठाने का ढंग देखा, कदम जमाने का रंग देखा और उसके आंसू के गर्म शबनम से खून ज़ाइदा कौपलों से नमू की तर्ज़े वकार सीखा। वो एक पागल है। आने वाली रुतों के गुल रंग साअतों में
इस हवाले से सारी सच्चाइयों की बात होगी। तुम्हारे चेहरे से रात के घर फसू का के गिलाफ उतरे तो एक पागल को देखाओ, तो एक पागल को देखाओ। 1987 ईस्वी में थर में तारीख़ जी बदतरीन कहत साली थी। हुक्मराननि जी गिफ़लत ऐं वक़्तसर इमदाद न पहुचण करे कई ॿारड़ा, औरतूं, मर्द, ढोर ढगा, मोर ऐं ॿिया पखी बुख उन जो बख थिया। थर जी हेठाइनि मथाइनि ते कई लाश हॾावनि ढांचनि जीअं पेल मिलिया। हिसास दिलि माण्हुनि उन्हनि जूं तस्वीरूं ॾिसी दिलि जी धड़कन विञाई। अखियुनि रतु रुनो, हसन जे अखियुनि बि लुड़क लाड़िया। हथ पंहिंजे कमज़ोर दिलि ते रखियो, लफ़्ज़ लुड़क बणिजी काग़ज़ ते किरिया। दीवार तो कब की गिर चुकी है, जड़ो शाहकार नज़म तख़लीक़ कयो। माता रेत रेत थर में, माता रेत रेत थर में आँखें मेरी बूंद बूंद तरसी। माता रेत रेत थर में आँखें मेरी बूंद बूंद तरसी। बादल तो न आए टैंक आए, बादल तो न आए टैंक आए, पानी तो न बरसा आग बरसी। माता तेरी रंग रंग दुनिया, दुनिया तेरी फूल फूल दुनिया, धागा तेरा प्यारा प्यारा धागा। माता तेरी रिलियाँ सलामत, माता तेरी रिलियाँ सलामत। माता तेरी ज़ात पात क्या है, मैं हूँ तेरा ज़ख्म ज़ख्म साया। दीवार तो कब की गिर चुकी है। आफ़ाक़ सिद्दीक़ी रेगज़ार के मोती में बिल्कुलु सही लिखियो आहे त बेनियाज़ तबियत वारो हसन शाइर बि हो त सियासी कारकुन बि। संदसि शाइरी ऐं ज़िंदगी तरक़ी पसंदी ऐं इश्तराकियत जी तर्जुमान रही। हसन हमीदी जेका नज़ीर जे शहादत ते मसनवी तवील नज़म लिखियो सो तारीख़ जो नोहो आहे। उर्दू में केॾारो आहे, मसाइब जो तज़किरो आहे, उन जा कहिड़ा मिसाल ॾिजनि। हीअ मसनवी जुर्म आगवे नाले सां हमख्याल पब्लिशर्स 1981 में छपी। मूंखे फ़ख्रु आहे त मुंहिंजे पुट डॉक्टर सजाद सरवर उन जो मंज़ूम तर्जुमो संदो ॾहा पदस जे नाले सां कयो ऐं जागरता फोरम सखर वारनि 2005 में छपराए सखर म्यूनसिपल हॉल में उन जो महूरत करायो। हसन हमीदी जे ॿियनि किताबनि में तवील नज़म शहर सलासल मसूद अकेडमी सखर 1972 ईस्वी में शायो कयो, जंहिंजो मुहाग सब्त हसन लिखियो। हमीदी साहब जे वफ़ात बाद फौरी तौरु असां अमरलाल जी अॻुवाणी ऐं कामरेड एज़ाज़ नज़ीर जे रहनुमाई में तज़ियती जलसो म्यूनसिपल हॉल में कयो, जंहिंजा ख़ासि महिमान मशहूरु नक़ाद डॉक्टर मोहम्मद अली सिद्दीक़ी, हिमायत अली शाइर ऐं हसन आबदी हुआ। कामरेड हसन जी वफ़ात जे 6 महीननि बाद माहिनामा तुरू अफ़कार कराची 200 सुफ़नि ते हमीदी नंबर शायो कयो, जंहिंजो एतमाम हसन साहब जे दोस्तनि मुस्लिम शमीम, मज़हर जमील, निगहत बरेलवी ऐं हुसैन अंजम वारनि कयो। 1994 ईस्वी में संदसि आलीशान मजमूओ सहर आवाज़ देती है यूनिकेरन अरब अमारात पारां संदसि पुट तौक़ीर हसन जे साथ सां सलीम जाफ़री छपाई पधिरो कयो, जंहिंमें सिब्ते हसन जे पुराणे मज़मून सां गॾु हिमायत अली शाइर, निगहत बरेलवी ऐं तौक़ीर हसन जा आर्टिकल शामिल आहिनि। हमीदी साहब जा केतिरा ई मज़मून मुख़्तलिफ़ रिसालनि जी ज़ीनत बणियल आहिनि, जिन में उर्दू अदब में आज़ादी का तस्वर, शाह लतीफ़ का फ़न, अदबी अजारादारी, आगही का कर्ज़ ऐं मीरास शामिल आहिनि, जॾहिं त तिशे बदस्त ऐं जेल के ख्वाब अणछपियल आहिनि। ताज़ो 2019 ईस्वी में उर्दू जे नामवर शाइर ऐं नसर निगार राणा ख़ालिद महमूद कैसर कराची यूनिवर्सिटी में डॉक्टर शादाब एहसानी जे ज़ेर निगरानी हसन हमीदी अहवालो आसार बेहवाला तरक़ी पसंद तहरीक तहक़ीक़ी तनक़ीदी मक़ालो लिखी एमफिल कई आहे ऐं उन मक़ाले खे अलहमद पब्लिकेशन कराची 2020 ईस्वी में छपाए पधिरो कयो आहे। कितनी सदियों की अलामात मेरी ज़ात में हैं, आगही वक्त की दीवार गिरा देती है, सिर्फ इस वास्ते से आया हूँ मैं यहाँ तक दोस्त कत्लगाह सच्ची किताबों का पता देती है। तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां बर्दाश्त कयो। लख शख़्स हिकिड़ो यादि आयो शाम जो
मींहुं नेणनि आ वसायो शाम जो, जीअं पखी थकिजी को आखेरे अचे, ईअं अख़्तर घर ॾे आयो शाम जो। ऐं साईं अख़्तर दरगाहीअ खे अर्ज़ु कंदुसि त उहे अचनि, जेके सेक्रेटरी आहिनि सखर आर्ट काउंसिल जा, अचनि ऐं पंहिंजो मकालो पेश कनि। मुंहिंजे मकाले जो उनवान आहे, जेको मकालो मां चवां या मज़मून चवां, उहो वली दाऊद पोटे साहिब ते आहे ऐं हिन जो उनवान आहे लफ़्ज़नि जो सोनारो शाइर। ऐं मां ॾिठो त वली दाऊद पोटो ज़ाहिरा 1979 में वफ़ात करे वियो आहे। उनखे वफ़ात खे बि तमामु घणा साल थी विया ऐं हुनजो मवाद बि मुख़्तलिफ़ रसालनि ऐं अख़बारनि में ईअं टिड़ियल पखिड़ियल हुयो ऐं हिकु जॻह ते शायो थियलु नाहे। ऐं ज़ाहिरा उन में उन ते को बहितर लिखण जे लाइ अञा बि वधीक तहक़ीक़ जी ज़रूरत आहे ऐं वधीक मवाद जी ज़रूरत आहे। ऐं पर जीअं त असां वली दाऊद पोटे सां मिलियासीं, उन्हनि खे ॾिठोसीं, उन्हनि सां कचहरी कईसीं ऐं हुनजी शाइरी ॿुधीसीं ऐं हुनजी शाइरी पढ़ीसीं, त तंहिंजे करे कुझु पस मंज़र मूंखे बि हुनजो ज़हन में हुयो। हाणे हिनजी मां शुरूआत ईअं कई आहे त छो त मुंहिंजो जेको आहे तहक़ीक़ सां वास्तो, त मां उन ई हवालनि जे हवाले सां ॻाल्हि पेश कंदो आहियां। त हाणे सिंध में अहिड़ा घटि शाइर आहिनि जेकी हिक ई वक़्तु अवामी तोड़े अदबी हलकनि में हिक जेतिरा मक़बूल हुजनि। ऐं उन्हनि में वली दाऊद पोटो अहिड़ो शाइर हुयो जेको पंहिंजे दौर में अदबी हलकनि में बि ओतिरो मशहूरु ऐं मक़बूल हुयो, त अवामी हलकनि में बि पंहिंजनि कलामनि में, काफ़ियुनि में, गीतनि में ओतिरो ई मक़बूल हुयो। वली दाऊद पोटो सिंधी शाइरीअ जे रवायती ऐं जदीद क़दरनि ऐं धाराउनि जो मुनफ़रिद ऐं पंहिंजे लहजे ऐं ॿोलीअ जो निरालो शाइर हुयो। वली दाऊद पोटे जो पहिरियों तज़किरो, मां सम्झां थो पहिरियों तज़किरो अहम हिकिड़ो ई तज़किरो आहे उनजो, जंहिंखे पोइ बाद में असांजे शाइरनि ऐं अदीबनि हुनखे कॉपी कयो आहे या उनखे नक़ुल कयो आहे, पर उनजे वधीक तहक़ीक़ कोन थी आहे। ऐं जो पहिरियों जेको तज़किरो थियो आहे उहो डॉक्टर मेमून अब्दुल मजीद सिंधीअ जी अहम तसनीफ़ तज़किराए शोराए सखर में मिले थो, जेको किताबु 1965 में शायो थियो हो, जॾहिं वली दाऊद पोटो पाण बि हाल हयात हुयो। कंहिं बि शाइर, कंहिं अदीब जे पंहिंजी ज़िंदगीअ में जेका इंफॉर्मेशन शायो थियलु आहे उहा मुस्तनद आहे, छो त उन जीअरे उहो लिखियो वियो, तंहिं करे हिन में जेका इंफॉर्मेशन हूंदी उहा मुस्तनद हूंदी। ऐं उन किताब में लिखियलु आहे त वली दाऊद पोटो 1922 धारे शिकारपुर में तवलद थियो। रिहाइश ऐं कारोबार नंढपिण खां ई सखर में अथसि। 7 सिंधीअ ताईं तालीम अथसि, थोरी अंग्रेज़ी ऐं पारसी बि ॼाणींदो आहे। इल्म उरूज़ मूजिबि ग़ज़ल ऐं नज़म चया अथसि, जॾहिं त बेत, दोहा, गीत, वायूं ऐं काफ़ियूं बि लिखियूं अथई। गीतनि ऐं दोहनि में हिंदी लफ़्ज़नि ऐं ठेठ सिंधी लफ़्ज़नि जो मौज़ून इम्तिज़ाज कंदो आहे ऐं कलाम में जिद्दत पैदा करण तरफ़ बि ख़ासि ध्यानु ॾींदो आहे। हीअ 1965 में तज़किराए शोराए सखर में वली दाऊद पोटे साहिब लाइ मेमून अब्दुल मजीद सिंधी साहिबु लिखियो आहे, जॾहिं वली दाऊद पोटे साहिबु पाण सखर में मौजूदु आहे ऐं हाल हयात आहे। त इन मां इहा ख़बर पवे थी त 1965 में जॾहिं इहो किताबु शायो थियो आहे, त इहो किताब जी तयारी त अञा 2-3 साल पहिरियां ई हूंदी। त उन वक़्तु वली दाऊद पोटो सखर में आहे ऐं 65 में बि हू जदीद शाइर तौरु सुञातो वञे थो पियो, जंहिंजो ज़िक्र डॉक्टर अब्दुल मजीद साहिबु कयो आहे। उन किताब जे ॿिए संवारियल छापे में साॻे किताब जो छापो जेको 2000 में शायो थियो आहे, उन में वरी वली दाऊद पोटे साहिब जो जेको विलादत जो सन आहे उहो 1925 लिखियो वियो आहे। साॻियो राइटर आहे जेको पहिरियां 1922 थो लिखे, वरी 1925 थो लिखे। ऐं डॉक्टर अनवर फ़िकार हिकिड़े जेको किताबु लिखियो आहे शिकारपुर शहर जो सिंधी अदब में हिसो, उन में वली दाऊद पोटे जे ॼमण जो सन वरी हू 1924 थो लिखे। हाणे 22, 25, 24 जो जेको इख़्तिलाफ़ु आहे, उन में मां डॉक्टर मेमून अब्दुल मजीद सिंधीअ खे वधीक इन करे मुस्तनद सम्झां थो, छो त उन वक़्तु वली दाऊद पोटे साहिबु जीअरो हुयो, उन खां ई पुछियो हूंदो। बाक़ी उन में हिकिड़ो लफ़्ज़ आहे त 1922 धारे, हाणे इन में थोरो मामिलो अचे थो पियो। ऐं वरी हुन लिखियो आहे 7हों दर्जो, त बाद में अनवर फ़िकार साहिबु लिखे थो त मैट्रिक पास हुयो। हाणे इन जी बि
ऐं उनजा ॿिया त पोयां ॿुधाईंदा त मैट्रिक पास हुयो या सिर्फ़ु केतिरो पढ़ियलु हुयो। सखर में बूटनि जो दुकान ते कमु कंदो हो, पोइ सखर में सोनार को दुकानु खोले ॻह ॻठा ठाहिणु लॻो। पहिरियां ई मुफ़ल शिकारपुरी ऐं मुसाफ़िर जी संगत ऐं सोबत में तिर्ज़िया शाइरी माना मुख़्तलिफ़ तिर्ज़ुनि ते जेके अॻ में मुख़्तलिफ़ मशहूरु कलाम हूंदा हुआ फ़िल्मी, उन्हनि फ़िल्मी तिर्ज़ुनि जे कट ते हिकिड़ो रवाजु हुयो जंहिंमें शाइर शाइरी कंदा हुआ। ऐं इहो 1950 ऐं 60 जो ॾहाको अहिड़ो आहे जंहिंमें सखर ऐं उत्तर सिंध में हिकिड़ा शाइर तमामु घणा मशहूरु थिया हुआ जेके फ़िल्मी तिर्ज़ुनि ते शाइरी कंदा हुआ। उन्हनि में मलिक दाऊद पोटो सभिनी खां वधीक मक़बूल ऐं मशहूरु शाइर हुयो। साईं अयाज़ गुल पंहिंजे हिकिड़े मज़मून में जेको महिराण में शायो थियो आहे उन वली दाऊद पोटे साहिब लाइ तमामु सुहिणा लफ़्ज़ लिखिया आहिनि। ऐं अयाज़ गुल साहिबु लिखे थो त वली हिकु सुघड़ सोनारे वांगुरु शेर में चूंडे चूंडे सुहिणा ऐं मनमोहणा लफ़्ज़ जुड़िया ऐं ग़ज़लनि ऐं गीतनि जा ज़ेवर घड़िया। ऐं वाक़ई जीअं हू पाण सोनारो हुयो, सुहिणा ज़ेवर ठाहींदो हो, त हुनजा शेर बि ईअं सुहिणा ज़ेवरनि वांगुरु हूंदा हुआ। छो त हुनजी वली दाऊद पोटे जी जेका ॿोली हुई, जेका मां हाणे बयानु कयां थो थोरी देरि में, उहा ॾाढी सुहिणी मुनफ़रद ऐं ॾाढी लतीफ़ ॿोली हुई। मक़ाले खे मुख़्तसिर कयां थो त वली दाऊद पोटो सिंध में काफ़ीअ जे जदीद अवामी दौर जो अहम शाइर हुयो। जदीद अवामी दौर, काफ़ीअ जो तज़किरो तमामु पुराणो आहे, क़दीम दौर में बि काफ़ी आहे, वाई खां अॻु में आहे। ऐं पहिरियां असांजा अहिड़ा शाइर जिन पाण काफ़ियूं लिखंदा हुआ पर उनजो नमूनो पियो काफ़ी जो नमूनो असांखे नाहे मिलियो। ऐं कलोड़नि जे दौर में असांखे काफ़ी जो नमूनो मिले थो सचल साईं जे ॾाढे साहिब ने जे शाइरीअ में या पोइ जेके सूफ़ी शाइर आहिनि। ऐं पर काफ़ीअ जो जेको जदीद दौर जंहिंखे मां सॾियां थो पियो उहो दौरु आहे जॾहिं असांजे उहा शाइर छो त काफ़ी सूफ़ी शाइर लिखंदा हुआ जिन काफ़ीअ मां तसव्वुफ़ खे कढी ॿिया रोमांटिक जेके आहिनि से अहसास आंदा ऐं वतन जी मोहबत आंदी ऐं उनखे इन मां रवायती जेको काफ़ी जो जेको लहजो हुयो उन मां ॿाहिरि कढियो। मां उनखे जदीद दौरु सॾियां थो। ऐं उनखां पोइ वरी जेको वली दाऊद पोटे वारो दौरु आहे उहो जदीद अवामी दौरु इन हवाले सां आहे त उन दौर में जीअं मूं ज़िक्र कयो त जेके हिंदुस्तान जा फ़िल्मी गाना हूंदा या पाकिस्तानी फ़िल्मी गाना हूंदा त उन्हनि जे तिर्ज़ुनि ते हिकिड़ा शाइर शाइरी कंदा हुआ। पोइ उन्हनि जे कलामनि खे पंहिंजे दौर जा वॾा फ़नकाराऊं नाचू मलाखड़नि में उन्हनि खे ॻाईंदा हुआ। ऐं जीअं त उहे तिर्ज़ूं जेके हूंदियूं हुयूं उन दौर जूं मशहूरु फ़िल्मी तिर्ज़ूं हूंदियूं हुयूं, वॾनि वॾनि मौसीक़ारनि जूं ठहियलु हूंदियूं हुयूं, अॻु में ई माण्हुनि खे ॿुधल हूंदियूं। त उन्हनि में सिंधी शाइरी जेके ॿुधंदा हुआ त हू उन्हनि खे वधीक उन्हनि खे दाद बि ॾींदा हुआ ऐं उन्हनि खे दिलचस्पी उन्हनि में हूंदी हुई। ऐं इहो तेसिताईं उहे मशहूरु रहिया जेसिताईं रेडियो आम न थियो हो। छो त रेडियो खां अॻु में जेको मीडिया हुई उहे महफ़िलूं हुयूं, मेला हुया, मलाकड़ा हुया, जेके लाइव जेका आहे असांजी परफॉर्मेंस थींदी हुई। ऐं उनजे शुरूआती जेके शाइर हूंदा हुआ उन्हनि अवामी दौर जा जिन जूं काफ़ियूं एतिरियूं घणियूं मशहूरु थियूं उन्हनि में ग़ुलाम हुसैन फनाई हुयो, अब्दुल करीम गदाई, हूंदराज दुखायल, दादन फ़क़ीर, मोहम्मद बशकोजी, मास्टर चंद्र, बाबा मुनवर अली शाह, अज़हर गिलानी, पुरसराम ज़िया ऐं कुझु ॿिया हुया। ऐं विरहाङे खां पोइ उन्हनि जो जेको दौरु आयो उन्हनि में असांजो वली दाऊद पोटो, शेरल बेवस बाडराही, नयंदेर जो ख़ुदन वैरागी, पन्याकल जो गौसल मीराणी ऐं असांजो वाले साहिबु दरगाही दीवानो, इहे अहम शाइर हूंदा जिन जे फ़िल्मी तर्ज़ुनि ते लिखियल कलामनि जूं चौपड़ियूं सखर जा ॿ हिकिड़ा इदारा हूंदा, पब्लिशर हूंदा, उहे शाइव कराईंदा हुआ। हिकिड़ो इदारो हूंदो मोहम्मदी बुक स्टोर जंहिंजो पब्लिशर हुयो मरहूम मोहम्मद बख्श भट्टी साहिबु, जेको रशीद भट्टी मरहूम जो सोटी थिए तक़रीबन साॻे ख़ानदान जो हुयो, हुनजो माइट हुयो, उहो शाइव कराईंदो हुयो। ऐं ॿियो अलीगढ़ बुक स्टोर जा जो अब्दुल हुसैन साहिबु हुयो, त उन में जीअं त फ़नकारनि जी रोज़ी हूंदी त उहो घणो ख़रीद कंदा उहे किताब ऐं उहे उन्हनि तिर्ज़ुनि ते उहे ॻाईंदा त उन्हनि खे तमामु घणो मवाद घणो उन्हनि खे इनाम बि मिलंदो हो।
असांजे वालिद साहिबु दरगाही दीवाने मरहूम जो जेको नोट मूं पढ़ियो वली दाऊद पोटे जे लाइ, उहो मूंखे ॾाढो अहम लॻो, जेको उन दौर जो उनजो हमअसर बि हुयो, उनजो दोस्त बि हुयो, ऐं उन सां गॾु उहे फिल्मी तुर्ज़ुनि ते शाइरी बि कंदो हो असांजो वालिद साहिबु। त उहो वली दाऊद पोटे साहिब लाइ जेको लिखी वियो आहे उनखे मां हवाले तौर ते आणियां थो पियो। दरगाही दीवानो लिखे थो त ख़ुदनि वैरागीअ खां पोइ वली दाऊद पोटो तेज़ उभरियो। मां त चवंदुसि त शेरल बेवस खां बि वधीक मक़बूल थियो। वलीअ जा कलाम ॻाइणा नाचू वॾे शौक़ सां ॻाईंदा हुआ। ॿार जे लब ते वलीअ जो कलाम हूंदो हुयो। पाण बि माना दरगाही दीवानो पाण बि वलीअ जा कलाम शौक़ सां ॻाईंदो हुयुसि। ख़ैरपुर जी हिकु मशहूरु ऐं ख़ूबसूरत गायका वलीअ जा कलाम ॻाए दाद हासिलु कंदी हुई। उहा फ़नकारा हर जुमेरात रोड़ीअ में मोहे सुल्तान बादशाह जी चौंकी ॾियण ईंदी हुई। उहा चौंकी सैद गुल हसन शाह कराईंदो हुयो। मूं पहिरियों भेरो उन चौंकीअ में वली साहिब खे ॾिठो हुयो। शायदि हू पंहिंजा कलाम हिकु मशहूरु गायका जे आवाज़ में ॿुधण लाइ आयो हुयो। मूंखे अदा महबूब, हीअ असांजे वालिद साहिब जो मारोट हुयो, मूंखे अदा महबूब ॿुधायो त इहो बोस्की कमीस वारो वली अथई, वली शाइर जंहिंजा कलाम मशहूरु आहिनि, तूं बि ॻाईंदो आहे। वली तंहिं ज़माने में सखर में बूटनि जे दुकान ते कमु कंदो हुयो। वलीअ जे कलामनि खां अॻु में मुंहिंजे कन ते शेरल बेवस, ख़ुदनि वैरागी, विलायत शाह, सखर जे बाबा मुनवर शाह ऐं जामी मासूमी जा कलाम ॿुधल हुया। लेकिन शाइरी करण जो उत्साह ऐं वलवलो वलीअ जे शाइरीअ खे ॿुधण खां पोइ थियो। ऐं वलीअ सां मिलण जे लाइ मां बहाने सां सखर बूट वठणु वेंदो हुउसि उन जी दुकान तां। बहानो इहो हूंदो त वली सां मुलाक़ात थिए। वली उन दौर जे सभिनी अवामी शाइरनि मां मथां हो पे नज़र आयो। संदत शेर में सादगी, असर, सुठा मुहावरा, अल्फाज़, उनवाननि जी अदायगी बहितरीनु हुई। अॻिते हली वली मुंहिंजो दोस्त थी वियो। पाण 21 जुलाई 1979 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। हीअ हुया मुंहिंजे वालिद साहिब जा वली दाऊद पोटे जे बारे में जेके उनजो बयानु हुयो या उनजी यादगिरी हुयूं। ऐं असांजे वालिद साहिब जेके बाबा जो वली दाऊद पोटे जा मशहूरु कलाम जेके उन दौर में हूंदा उहे हुन लिखिया आहिनि। त जेको साईं अयाज़ुल बि ॿुधायो, अच तूं हाणे दर्द वारनि जो न दम निकिरी वञे, बेकसनि ऐं बेसहारनि जो न दम निकिरी वञे, मशहूरु कलाम वली दाऊद पोटे जो। ऐं उन दौर में वरी कुझु तरदीदी कलाम बि लिखिया वेंदा हुआ। माना हिकिड़ा शाइर ॿिए शाइर खे वरी जवाब बि ॾींदा हुया। इहो बि हिकिड़ो रवाजु चइजे, हिकिड़ो दौर हुयो। ऐं ख़ुदनि वैरागी जेको उन दौर जो वलीअ खां बि सीनियर शाइर हो ऐं वधीक मशहूरु शाइर हुयो, उन वरी इन जे ई ततब ते वलीअ जे ई इन शेर ते लिखियो त करबला में परदेदारनि जो न दम निकिरी वञे, प्यास में मासूम ॿारनि जो न दम निकिरी वञे। इहा वलीअ जे कलाम जी मक़बूलियत हुई। त हुन खां जेको सीनियर शाइर हुयो उन जे ई ततब ते हिकिड़ो क़सीदो लिखियो हुयो। या वलीअ जो हिकिड़ो शेर हुयो त सॾे थी मारुनि जी दुनिया, सांगिन जी दुनिया। ॿोली ॾिसो साईं। ऐं महबूब मुंहिंजो मूंखे हर हर पियो सताए, महबूब मुंहिंजो मूंखे हर हर पियो सताए, झाती पाए दरीअ मां मुहिड़ो पियो लिकाए। ऐं ॿुधाए को मूंखे किथे यार आहे, ॿुधाए को मूंखे किथे यार आहे, कयो जंहिंसां मुंहिंजे अखियुनि प्यार आहे। ऐं वली जा तमामु सुठा शेर आहिनि। ऐं वाक़ई हू पंहिंजे दौर जो अवामी शाइर बि हुयो, पर जदीद शाइर तौर बि हुन पंहिंजो हिकिड़ो अलॻि लहजो पंहिंजो मुतारफ़ करायो हो। ऐं मां सम्झां थो त वली दाऊद पोटे जे हवाले सां जेको अॼु प्रोग्राम थियो आहे, ऐं जेकॾहिं इहो सिलसिलो अॻिते हलियो त उन ते वलीअ जे शाइरीअ ते ज़रूरु अॻिते कमु थींदो। उन वलीअ दाऊद पोटे जा शाइरी जा लिकियल पासा उहे निर्वार थींदा। छो त जेसि ताईं नक़ाद नथो मिले, शाइर जी शाइरी ज़ाहिर कोन थी थिए। मां तव्हांखे चंद शेर आख़िर में वली दाऊद पोटे साहिब जा ॿुधायां थो। वली दाऊद पोटे साहिबु तक़रीबन सभु सिन्फ़ूं लिखियूं। गज़ल, गीत, नज़म, हाइको, बेत, दोहा, इन्हनि जो ॾाढो सुठो शाइर हो। हिकिड़ो दोहो मां तव्हांखे ॿुधायां थो वली दाऊद पोटे साहिब जो त मां ई आहियां गुज सॼण जो, मां ई आहियां फ़लसफ़ो, मां ई आहियां गुज सॼण जो, मां ई आहियां फ़लसफ़ो,
कारवां जे अॻु में आहियां काफ़िले खां पोइ ऐं ॾाढो सुठो शेर हो वली साहिब जो। ऐं मूंखे साईं अयाज़ गुल हिकु ॾींहुं अॻु में मूंखे चयो त ख़बर आहे हिन जी दोहे जी माना छा आहे, त मां जेको हुनखे ॿुधाई, पर साईं अयाज़ गुल तमामु सुठो मूंखे ॿुधायो त वली साहिबु पाण जेको चवंदो हो, उहो चवंदो त इहो नातिया दोहो आहे, इहो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में आहे, जेको चवे थो त मां ई आहियां गुज सॼण जो अलाह जो, ऐं मां ई आहियां फ़लसफ़ो, कारवां जॻ में आहियां। असां वटि आहे त काइनात खां अॻु में अलाह साईं पंहिंजे महबूब जो नूर तख़लीक़ कयो, हुज़ूर साईं पहिरियां आहे हिन काइनात खां, ऐं आयो नबियुनि जे आख़िर में, आख़िरी नबी थियो, त मां ई आहियां गुज सॼण जो, मां ई आहियां फ़लसफ़ो, कारवां जे अॻु में आहियां काफ़िले खां पोइ। ऐं हिकिड़ो शेर आहे वली दाऊदपुरी जो, ख़याले दोस्त खे दिलि में वसाए वेठासीं, ख़याले दोस्त खे दिलि में वसाए वेठासीं, वफ़ा जे नाम ते सभु कुझु लुटाए वेठासीं, ऐं क़रीब जंहिंखे मूं सम्झो सो ओपरो निकितो, क़रीब जंहिंखे मूं सम्झो सो ओपरो निकितो, असां त कुर्ब में दुनिया खिलाए वेठासीं। ऐं हीअ बेत ॾिसो, हीअ ग़ज़ल जा शेर, आहियूं अञा बि हाल में पंहिंजे त हाल सां। अदबी महफ़िल आहे, सभई शाइर हिते मौजूदु, तंहिं करे मूंखे बेत जी उनखे उन बारे में वधीक ॻाल्हाइणु न घुरिजे। उन्हनि में जेतिरो बि बेत में शाइराणो हुस्न आहे, उनजी तजदीस हरफ़ी आहे, उन जा इस्तारा ऐं उहे सभु तव्हांखे पाण खे ई सम्झ में ईंदा हूंदा, तव्हां पाण ई दादु ॾींदव त आहियूं अञा बि हाल में पंहिंजे त हाल सां, उलझूं कॾहिं कॾहिं पिया तुंहिंजे ख़्याल सां। उलझूं, वली साहिब जो अंदाज़ ॾिसो, उलझूं कॾहिं कॾहिं पिया तुंहिंजे ख़्याल सां, ऐं तुंहिंजो जमाल पंहिंजो न विरसो बणियो त छा, तुंहिंजो रहे जमाल थो मुंहिंजे जमाल सां। ऐं हीअ बेत ॾिसो वली साहिब जो, त जंहिं शाइर जे दोहो आहे, जंहिं शाइर जे शेर में कोन्हे सिंधू तुंहिंजो छो, जंहिं शाइर जे शेर में कोन्हे सिंधू तुंहिंजो छो, उनजो शेर ईअं आहे अदियूं, उनजो शेर ईअं आहे अदियूं जीअं मोह में लिकियल ड्रोह। ऐं जंहिं शाइर जे शेर में कोन्हे सिंधू तुंहिंजो शोर, जंहिं शाइर जे शेर में कोन्हे सिंधू तुंहिंजो शोर, उनजी कविता भाए ईअं जीअं पंखनि बिन को मोर, पंखनि बिन को मोर। इहा ख़ासि सुञाणप पई लहजे जी, वली साहिब जी जेका ॿोली, इन्हनि मां असांखे नज़र अचे थी पई। ऐं हीअ ॾिसो दोहो, त वण जे टारनि में चांड्रो कीअं ईअं कयो फहिलाव, वण जे टारनि में चांड्रो कीअं ईअं कयो फहिलाव, ॼण कंहिं शाइर जे दिलि जो अॼु उखली पियो आहे घाव, ॼण कंहिं शाइर जे दिलि जो अॼु उखली पियो आहे घाव। ऐं साॻिया उठ ऐं साॻिया ओठी, साॻी उठनि ओग, भेनर हिन बंभोर सां भेरे भेरे भोग। पंहिंजे लहजे ॿोली जो ॾाढो मुनफ़द शाइर हुयो। ऐं बेत आहे वली साहिब जो, त मरण न आहे मयार, जीअण बि आहे जस, कूंदरनि कहिड़ी कस, पिड़ मथां पुरज़ा थिए, ऐं ॿोली न आहे ॿाझ जी घुरां तोखां भाव, ॿोली न आहे ॿाझ जी जो घुरां तोखां भाव, ही त मूंखे माउ ॾिनी आहे ॾाज में। ऐं ही गीत जा ॿ टे सिटुनि, त जे मूं लिखिया गीत रसीला, वली साहिब जो गीत आहे, जे मूं लिखिया गीत रसीला, गीतनि खे गुंजारत ॾे, सांती कन में चुरपुर ईंदी, पायल खे झनकारत ॾे, ऐं कहिड़ी आहे शबीह वलीअ जी, उनजो ॾस ऐं पारत ॾे, ऐं भिनी भिनी या भोर मिठड़ा, भिनी भिनी या भोर, राति वई सभु निंड मां जाॻिया, बरथर भेलनि भाॻिया भाॻिया, वणज उहे वणजारा साॻिया, तूं बि त चरखो चोर, तूं बि त चरखो चोर, भिनी भिनी या भोर मिठड़ा। ऐं हीअ आख़िर में हाइको पढ़ां थो वली साहिब जो, त तड़ तड़ आहे ताव, तड़ तड़ आहे ताव, छोली छोली छेगिरी, ऊंध आदर भाव। वली दाऊद पोटरो बेशक असांजे सिंध जो, पंहिंजे लहजे जो, पंहिंजे डिक्शन जो, पंहिंजे दौर जो हिकिड़ो मुनफ़रद ऐं तमामु सुहिणो ऐं सुरीलो शाइर हुयो। ऐं मां साईं अयाज़ गुल जे उन लफ़्ज़नि खे यादि थो कयां, त जीअं हू पाण सोनारो हुयो,
जीअं सुहिणा सुहिणा सोनमाऊं ॻह ठाहींदो हुयो, ज़ेवर ठाहींदो, त शाइर जी हैसियत में बि उन पंहिंजनि लफ़्ज़नि जे उन सोन मां, लफ़्ज़नि जे सुनहरी लफ़्ज़नि मां हिकिड़े ॿ शाइर तौरु असांजे सिंध में पंहिंजो वारो वॼाए वियो। ऐं मां इन शइ खे बिल्कुलु ई अॼोके हिन स्टेज ते गुज़ारिश कंदुसि पंहिंजे समूरनि माइनातनि दोस्तनि खे, वॾनि खे ऐं समूरनि अदबी इदारनि खे, ख़ासि तौर ते उनजे औलाद में जेके उनजे सिलसिले खे, उनजे टहीअ खे अॻिते वधायूं, उनजे ख़ानदान खे जिन अॻिते वधायो आहे, उनजे पीढ़ीअ खे अॻिते वधायो आहे, त हू पंहिंजे वालिद साहिब जे इन विरसे खे जेको आहे सो महफ़ूज़ रखनि, हुनजी शाइरीअ खे महफ़ूज़ कनि, हुनजे किताब खे ज़रूरु शाइयो कराइनि। ऐं मूंखे यादि थो अचे त शायदि उन पंहिंजे किताब जो नालो रखियो हो पन पन में पढ़ला, हुन पंहिंजे किताब जो नालो रखी वियो। जॾहिं बि वेंदा हुआसीं सराफ़ा बाज़ार में त मुलाक़ात थींदी वली साहिब सां, त पहिरियों शेर ॿुधाईंदो हो ऐं चवंदो हो मुंहिंजो किताबु तयारु आहे, ऐं मां पन पन में पढ़ला, उहो जल्दी शाइयो थींदो। शायदि 21 जुलाई 1979 में वली साहिबु वफ़ात करे वियो ऐं असां सभिनी खे तमामु घणो असीं सोगवार हुयासीं। हिकु सखर मां तमामु वॾो शाइरु हली वियो ऐं ज़िंदगी रही त वली साहिब जा शेर पढ़ंदा रहंदासीं, ॻाईंदा रहंदासीं। अव्हां जी वॾी महिरबानी। हींअर कामरेड बरकत अली आज़ाद साहिब जे फर्ज़ंद शहरियार राजपूत साहिब जन खे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं पंहिंजा ख़्याल असां सां शेयर कनि। जलाए शमा जियां जी जान पंहिंजो हज़ारनि चिरागनि खे ॿारे छॾियोसीं। कामरेड बरकत अली आज़ाद मुंहिंजो बाबा। कामरेड ॾाढो सुहिणो लफ़्ज़ आहे, ॾाढो रोबदार लफ़्ज़ आहे, पर कामरेड थी ज़िंदगी गुज़ारणु ॾाढो ॾुखियो आहे। बाबा बरकत अली आज़ाद कामरेड थी ज़िंदगी गुज़ारी। मूंखे यादि आहे, मूंखे फ़ख़ुरु आहे, जॾहिं ईद थींदी हुई त बाबा असांखे कपिड़ा वठी ॾेई सघंदो हो। चवंदो हो त जॾहिं वतन जे सभिनी हारी मज़दूरनि जा ॿार कपिड़ा पाईंदा नवां, तॾहिं तव्हां नवां कपिड़ा तव्हां बि पाए सघंदो, छो जो सभु पाईंदा तॾहिं तव्हां बि पाए सघंदो। मूंखे फ़ख़ुरु आहे उन्हनि पुराणनि कपिड़नि सां मल्हायल ईदनि जी। बाबा 9th क्लास में हो, जैकाबाद में असेंबली में सूराज जा नारा हणाइण ते खेसि स्कूल मां रेस्टिगेट कयो वियो। तॾहिं जे कलेक्टर संदसि जैकाबाद छॾण ते बंदिश आई। रेल में चढ़ी, अंग्रेज़ बाग़ीरू हो, रेल में चढ़ी जैकाबाद मां, जैकाबाद जी हदनि मां निकितो, आबाद स्टेशन टपी, हलंदी रेल मां टपो ॾेई जैकाबाद मोटी आयो। अची CID वारनि खे ॿुधाई त मां तव्हांजे कलेक्टर जे हुकुम जी, अंग्रेज़ सरकार जे हुकुम जी ख़िलाफ़ वर्जी करे आयो आहियां। एॾो बेज़ार हो, ग़ुलामी खां तख़ल्लुस पंहिंजो आज़ादु रखियईं। साबरमती आश्रम, महात्मा गांधी जे आश्रम में सियासी तरबियत तंहिंखां वरितईं। बाथरूम साफ़ कंदड़ कारकुननि जी टोली में शामिलु हो। साबरमती आश्रम जा बाथरूम बि साफ़ कयईं। तॾहिं इहो उन्हनि ते सियासी कारकुननि जी महराज हुई, तॾहिं उहे सियासी कारकुन हुआ। इन तरीक़े सां सॼी ज़िंदगी गुज़ारियईं। हमेशह ॾुखनि ॾोलावनि में रहियो। किताब, मोबाइल किताब घरो, संदसि पंहिंजी ज़ाती लाइब्रेरी हुई, पर किताब हमेशह पंहिंजे पसंदि, पंहिंजे ज़ौक़ जा घुराईंदो। संदसि गिराक बि साईं अयाज़ अदल वारा सभु साथी सुञाणनि, संदसि गिराक बि संदसि ज़ौक़ वारा हूंदा हुआ। इन तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारियईं। हमेशह मूंखे यादि आहे, असां नंढा आहियूं, असांजे घर में CID पुलिस जी अच वञ आम जाम हूंदी हुई। अहिड़े तरीक़े सां चङनि माण्हुनि जी बि अच वञ जाम हूंदी हुई, जंहिंमें अताउल्ला मेंगल, साईं GM सैद, अब्दुल समद ख़ान अचकज़ई, गौसबख्श रईसाणी, तमामु वॾा सिंध बलूचिस्तान जा माण्हू बाबा वटि ईंदा हुआ। क्विट इंडिया मूवमेंट में संदसि कमिटमेंट मां तव्हांखे ॿुधायां थो। क्विट इंडिया मूवमेंट में हैदराबाद सेंट्रल जेल में हो। सूर्य बादशाह बि तॾहिं हैदराबाद सेंट्रल जेल में हो। सीनियर साथियुनि सां मिलणु वियो। अंग्रेज़ सुप्रीडेंट खेसि ॾिसी वरितो, पकड़ाए विधंसि। सज़ा तौरु 15 ॾींहं
टाट जा कपिड़ा खेसि पराए विया, माना ॿोरी टाट जी जंहिंमें मथां टुंग कढी पासनि मां टुंग कढी पाराई वेंदी हुई, उहा हिन पाती 15 ॾींहं बर्दाश्त कयईं। सूरे बादशाह खे शाबस मोकिली, सूरे बादशाह खे शाबस मोकिली त मुड़ुसु माण्हू थी जाए, इहा ॻूणी इहा शइ का बि शइ कोन्हे का। वक़्तु गुज़री वियो, 84 में सिंधी सम्मेलन थियो, इंडिया वियो, मीर अली रहमान टालपुर सां दोस्ती हुअसि, उन ज़ियालक जो दौरो, हुन पासपोर्ट कंहिं तरीक़े सां वठी ॾिनुसि, इंडिया हलियो वियो। इंडिया वियो, ज्ञानी ज़ैल सिंह इंडिया जे सदर फ्रीडम फाइटर जो अवॉर्ड ॾिनुसि, वॾी इज़त थियसि, वॾी मनता थियसि। हिते पाकिस्तान में असांजे मथां रेल चढ़ी वई, असांजे भाइरनि जूं नौकरियूं ख़तमु थियूं, सभु ख़राबु थियासीं, ख़राबु छाजे बाज़त थियासीं। असांजे घर ते पुलिस चौकी ही 24 कलाक इलेक्शन थाणे जी पुलिस वेठी हूंदी त कामरेड आज़ादु किथे आहे। मोटियो साल कराची रूपोश रहियो, सॼी ज़िंदगी जिदोजहद, सॼी ज़िंदगी ॾुख तकलीफ़, हिकिड़ो ख़्वाबु त हीउ वतन, हिन वतन जा माण्हू, हिन वतन जा हारी, हिन मज़दूर आज़ादु थींदा, सवला थींदा, इंसान सुख जो साह खणंदो। कमिटेड कम्युनिस्ट हो, तंहिं करे सचो वतन दोस्त हो। कम्युनिज़म सां एतिरो प्यार हुस, सोवियत यूनियन सां एतिरो प्यार हुस, सोवियत यूनियन जे ज़वाल खां पोइ संदसि दिमाग़ी हालत ख़तमु थी वई, यादाश्त संदसि ख़तमु थी वई, ऐं उन हालत में ई दम धणी हवाली कयईं 8 मार्च 1998 जैकबाद में मदफून आहे। बहरहाल बाबा वॾी ज़िंदगी गुज़ारी। मां तोराइतो आहियां डॉक्टर ख़ादिम मंगी जो, जिन तमामु बहितरीनु मक़ालो हिकिड़ो पढ़ियो, बाबा जे सभिनी ज़िंदगी जे पहलुअनि जो अहातो कयनि। ज़िंदगी गुज़ारियऊं, मिसाल करे गुज़ारियऊं। असां सॼी औलादूं ॾुख ॾिठा, तकलीफ़ूं ॾिठूं, पर असांखे अॼु उन सभिनी ॾुखनि ते, उन सभिनी तकलीफ़ुनि ते फ़ख़ुरु आहे, फ़ख़ुरु आहे त वतन, सिंध वतन, हारी मज़दूर, इन सभिनी जो उनो हो थिए खेसि, सभिनी सां मोहबो, सभिनी सां सचो हो। ईअं ई ज़िंदगी गुज़ारियईं, ॼण को मासूम पखी जिने गुज़ारींदो आहे, ॼण को हिकिड़ो वली बुज़ुर्ग गुज़ारींदो आहे, ला मज़हब हो पर कंहिं वली बुज़ुर्ग खां वधीक परहेज़गार हो। वक़्तु गुज़ारे वियो। मां थोराइतो आहियां सभिनी तव्हां साथियुनि जो, सभिनी दोस्तनि जो, जिन ही मेड़ाको कयो आहे, हिकिड़े सचे कमिटेड कम्युनिस्ट कामरेड खे तव्हां अॼु यादि कयो आहे। अहिड़े असांजे मज़हबी जहालत जे दौर में हिकिड़े कमिटेड कम्युनिस्ट खे तव्हां यादि था कयो। लख थोरा तव्हां सभिनी साथियुनि जा, सभिनी दोस्तनि जा मां थोराइतो आहियां तव्हां सभिनी जो, त हीअं तव्हां कामरेडनि खे यादि था कयो। लख लाइक़ मां सभिनी साथियुनि जा। महिरबानी साईं। हींअर आउं शकील अहमद दाऊद पोटो साहब जेके फ़र्ज़ंद आहिनि वली दाऊद पोटे साहब जन जा, खेनि गुज़ारिश आहे त अचनि ऐं पंहिंजा ख़्याल पेश कनि। जीअं त मुंहिंजे वालिद साहिबु 1979 में गुज़ारे वियो हुयो ऐं उन में नंढो हुयुसि, हींअर त असांजे वालिद साहिब जी शाइरी असांजे वॾे बिरादर वटि आहे, उहा आउं जमा करे इंशाअल्लाह उनजो वालिद साहिब जो किताबु ठाराईंदुसि। मां इंशाअल्लाह नंढड़ो हुयुसि त मूंखे ख़बर न आहे त शेरो शाइरी एॾी सुठी हुई आहे। इंशाअल्लाह मां वालिद साहिब जो किताबु इंशाअल्लाह हाणे छापाईंदुसि। मां वधीक हाणे मूंखे अञा यादि न आहे कुझु बि, मां पंहिंजो वठी ईंदुमि किताबु वालिद साहिब जो, पोइ इंशाअल्लाह हिते वरी मथे साल इंशाअल्लाह हिते किताब बि हूंदो असांजे वालिद साहिब जो। सो मां महिमाननि जो शुक्रिया अदा कयां थो, मूंखे वधीक उहो नथो चए। इंशाअल्लाह मां पोइ मथे साल इंशाअल्लाह किताबु खणी ईंदुसि। वाइस प्रेसिडेंट सखर आर्ट काउंसिल साईं अदल सुमरे साहब जन खे गुज़ारिश कंदुसि त उहे अचनि ऐं पंहिंजा ख़्याल पेश कनि। साईं अदल सुमरो। मिटीअ मंझि मिली के माण्हू छॾे वञनि था वास, मिटीअ मंझि मिली के माण्हू छॾे वञनि था वास, तिंजी साल में सारनि ताईं सारो लोक उदास। अॼोके इन मेड़ाके जी सदार कंदड़ मानायती प्रोफेसर डॉक्टर तहमीना नागराज साहिबा, मोहतरम अयाद गुल, डॉक्टर ख़ादिम मंगी, शकील दाऊद पोटो, शहरयार साईं प्रोफेसर सरवर सेफ, समी सजाद ऐं ॿिया सभु मानायता दोस्तो,
यकीनन ही पंहिंजे दौर जूं तारीख़ जूं वॾियूं शख़्सियतूं ऐं इन्हनि शख़्सियतुनि खे यादि करणु ज़रूरी आहे, छो त इहे तक़रीबन माण्हुनि खां विसरी विया, माण्हुनि खां विसरी थिया पर घर वारनि खां ई विसरी विया। इन करे इहो ज़रूरी हो त आर्ट्स काउंसिल उन्हनि खे यादि करे। अॻे दफ़े 3 शख़्सियतूं हुयूं, उन्हनि ते दोस्त लिखी आया पेपर पंहिंजे हिसाब सां, ऐं हिन दफ़े बि 3 वॾियूं शख़्सियतूं आहिनि। इन्हनि सां असांजी वेझड़ाई रही, दोस्त असांजा सीनियर दोस्त हुया, सम्झो कामरेड बरकत अली आज़ाद, वली दाऊद पोटो असांजा सीनियर दोस्त ई हुया। हसन अहमद जी साहिब सां बि थोरी मुलाक़ातूं हुयूं। असल में इहे कामरेड बरकत जी जदोजहद हिकिड़ो पूरो दास्तान आहे। जेकॾहिं चाहे माण्हू को जेकॾहिं कंहिंखे तहक़ीक़ी कमु ॾिजे त उहो हिकिड़ो किताबु लिखी सघे थो, त हुननि जी जेका जदोजहद रही आहे नंढपण खां वठी तकलीफ़ुनि में, वॾेरनि सां इलेक्शन में विढ़णु, किताब लिखणु, किताब खपाइणु, सभ खां वॾो जेको कमु हुयो हुनजो कामरेड बरकत अली आज़ाद जो। बरकत अली आज़ाद ते मूं मज़मून बि लिखियो, हिकिड़ी कहाणी बि मूं हुन ते लिखी, प्रिंस किरोपाटकिन ऐं बरकत अली आज़ाद, जेको नौजवाननि ॾांहुं जेको किताबु हुनजो तर्जुमो कयो, हुनजे हवाले सां हिकिड़ी मूं कहाणी बि हुन ते लिखी हुई। सभु कम तमामु घणा अहम हुया, पर वॾो कमु जेको हुयो हुनजो शहीद अलाह भाई सुमरे सां गॾिजी, शहीद अलाह भाई सुमरे खां तमामु घणो मुतासिर हुयो, उन सां गॾु बि रहियो ऐं उनजे ई चवण ते आज़ाद अख़बार शुरू कयईं। ऐं ॿियो उन्हनि शहीद अलाह भाई जॾहिं उहिदो वज़ारत जो वज़ीर आज़म सिंध जो हुयो, उहो उहिदो छॾे करे पंहिंजे ॻोठु आयो, त हुन हिकिड़ी कमेटी दोस्तनि जो हल्को ठाहियो, फोरम ठाहिया त सिंध में स्कूल क़ाइमु कजनि, ॻोठनि में ख़ासि तौर ते प्राइमरी स्कूल ऐं लाइब्रेरियूं सॼी सिंध में, ख़ासि तौर ते उत्तर सिंध में। पोइ उहा असाइनमेंट जेका हुई कामरेड बरकत अली आज़ाद खे मिलियल हुई, त इन्हनि ॻोठनि में जर जंग में वञी नंढियूं नंढियूं लाइब्रेरियूं क़ाइमु कयो। पोइ कामरेड खे उहो तजुर्बो हुयो उन सिलसिले में, पोइ उन सिलसिले खे उन सॼी ज़िंदगी अॻिते वधायो, किताबनि सां ई उन सां उनजी दोस्ती रही ऐं आख़िर ताईं यको पोइ उन सिलसिले खे निभाईंदो आयो। वली दाऊद पोटो सिंधी अदबी संगत में हर जुमे ते गॾिबा हुआसीं, हूअं बि मिलणु वेंदा हुआसीं साईंअ सां, ऐं मूं हुन ते तफ़सीली खाको लिखियो आहे, जेको मुंहिंजी किताब 80 मुसाफ़िर प्यार जा में छपियल आहे। ऐं उन सां जेके यादगिरियूं, उन सां मुलाक़ातूं, उनजे किताबनि जा नाला, उनजी जेका शाइरी, सभु उन मूं पंहिंजे खाके में तफ़सील सां लिखियो आहे। शेर काफ़ी जीअं पढ़ी विया, हिकिड़ो जीअं मूंखे शकील खे ॾिठुमि त इहो वली दाऊद पोटे जो हिकिड़ो शेर हुयो त मूं में मुंहिंजो पीउ वेठो थो वायूं करे, ऐं हिननि औलाद खे जेको आहे उहो उन पंहिंजे विरसे खे संभालणु खपे हा, छाकाणि त हुनजा फर्ज़ंद सुजाण हुया, सुजाग हुया, ऐं उहे मसवदा ॿुधाइनि पिया त टे मजमुआ हुया वली दाऊद पोटे, पंहिंजी कापियूं पंहिंजियूं तयारु कयूं हुयूं, जेके हुन पंहिंजे वॾे भाउ खे शायदि हिननि छोकिरनि उन वली दाऊद पोटे जी वफ़ात खां पोइ चवनि था त असां पंहिंजे चाचे खे ॾेई आयासीं, जेको यूनिवर्सिटी में प्रोफेसर हुयो, नबी बश दाऊद पोटो। हा, उहो ख़बर न आहे पोइ उतो हुननि वटि हुजे। हाणे हिननि दोस्तनि खां पुछा कजी त बाबू हिननि तव्हां इन पोज़ीशन में बि आहियो त उन पंहिंजे वालिद खे किताबनि खे छपाए बि सघो था, जेके नथा छपाए सघो असांखे ॾियो त असां छपारायूं, छो त इहो विरसो हिननि जो न आहे सिर्फ़ु, इहो सॼी सिंध जो विरसो आहे। क़ौमी विरसो जॾहिं हिकिड़ी शइ क़ौमी विरसे में अचे थी त पोइ उहो सभिनी जो फ़र्ज़ु थी वेंदो आहे त उनखे पंहिंजो ओन कयूं। वली असां हिननि शख़्सियतुनि खे असां पंहिंजो ओन कयूं था, हीअ असांजे वधीक वेझो आहिनि, छो त असां हीअ नज़राती तरह माण्हू हुया, लेखक माण्हू हुया, त असांजे कबीले जा माण्हू हुया। असां त ईअं सम्झंदा आहियूं त हिनजे वालिदेन खां औलाद खां वधीक असां वारिस आहियूं हिननि जा, हिननि जे फ़िक्र जा, त असांखे हिननि जी सार संभाल लहणी आहे। वली दाऊद पोटे जी शख़्सियत ते त घणो कुझु ॻाल्हाए सघिजे थो, पर हाणे मुख़्तसर इहो ई टाइम आहे। असांजी मानाती मैडम जेके आहिनि सदारत कनि थियूं, उन्हनि खे बि ॻाल्हाइणो आहे। तव्हां सभिनी जा थोरा बि वञणा आहिनि आर्ट्स काउंसिल तरफ़ां, सभिनी दोस्तनि जी महिरबानी, जो अॻे प्रोग्राम बि आयो, हमेशह ईंदा रहो था पिया, ऐं आईंदा बि इनशाला अव्हां जो साथ रहंदो। कामरेड हसन अमीद बि उनजी शख़्सियत जी वॾी हिकिड़ी तारीख़ आहे, जदोजहद आहे, ऐं उन दौर में रोशन ख़्याली जी ॻाल्हि करणु मार्शल लॉउनि में ॾाढो ॾुखियो आहे। मार्शल लॉ जे दौर में सचु चवणु ऐं सचु लिखणु
माण्हुनि खे तमामु घणियूं तकलीफ़ुनि सां मुंहुं ॾियणो थो पए। इन्हनि जे ख़िलाफ़ु हमेशह पुलिस कढ, रशीद भट्टी बि साथी हिननि जो गॾु, शेख अयाज़ सां रशीद भट्टी, हसन अमीदी, सदाई हमेशह तकलीफ़ुनि में मुसीबतुनि में उनजा ख़ानदान वारा परेशान रहंदा हुआ। पर हू पंहिंजी हिन सां मक़सद सां, छाकाणि त हिन वटि आदर्श हुया, हू आदर्श जे तहत जीअंदा हुआ। असां जेके माण्हू हिते जेके आम जहिड़े समाज में ॾिसूं था पिया, छो हे माण्हू छो मुख़्तलिफ़ आहिनि, भला मूंखे इहो ॿुधायो त हिते असां हज़ारे माण्हू रहनि था, मिसाल सकर में लखे माण्हू आहिनि, पर ही माण्हू मुख़्तलिफ़ छो आहिनि? छाकाणि त हिननि जा जेके आदर्श उसूल उहे ज़ाती न हुया, उहो इज्तमाही हुया। इज्तमाही ख़ुशियुनि जे लाइ हिननि वटि हिकिड़ा ख़्वाब हूंदा आहिनि त सोसाइटी हीअण घुरिजे जंहिंमें कंहिंजो इस्तिसाल ज़ुल्म न थिए, ऐं उन आइडिया जे तहत हू ज़िंदगी गुज़ारनि। बाक़ी असां जेके आहियूं आम तौर जेके आम माण्हू उहे आहिनि, उनजी एजेंडा आहे माना पैसा गॾु करणु, जायूं ठाहिणु, जा मिल्कियतूं, पोइ वरी हलिया वञनि था, उहो कंहिंखे बि यादि नथा आहिनि। काज़ी कादर हिन लाइ चयो हुयो अहिड़नि माण्हुनि लाइ उहो पैसो माना ईअं आहे जीअं मिटी खाइजे थो न, ॾेॾर तलाउ में वेठो आहे, मिटी खाए थो, सम्झे थो त इहा ई वॾी काइनात इहा ई आहे, न उनखे इहा ख़बर न आहे त मथे कंवल टिड़ियो पियो आहे। सालूरो, ॾेॾर खे सालूरो लफ़्ज़ चवंदा आहिनि क़दीम ॿोलीअ में, जे सालूरो सुध लहे कंवलनि संदी काए, त हूंद न ईअं पाताल में वेही मिटी खाए। जेकॾहिं हुनखे ख़बर हुजे त मथे कंवल टिड़ियल आहे, माना हुस्न जमाल जो शऊर, आर्ट, उनजो शऊर माण्हुनि खे न आहे, इन करे हू आमरवाजी ज़िंदगी गुज़ारनि था। हिननि जी ज़िंदगी मक़सद तहत हुई ऐं मक़सद तहत गुज़ारियो आहे। ज़माने जे नज़र में खणी इहे वीचारा तकलीफ़ुनि में ईअं चवंदा आहिनि चरिया हुया। असांखे आम तौर ते अहिड़नि माण्हुनि खे चरियो सम्झ वेंदो आहे, छो त हू पंहिंजे मक़सद जे लाइ हर क़ुर्बानी ॾियण लाइ तयारु हूंदा आहिनि। अवामी अदबी अंजुमन जो जेको मंशूर ठाहियो वियो लाड़काणे ज़िले जे हिकिड़े नंढड़े ॻोठ में, जंहिंमें कामरेड सोबे ज्ञानचंदाणी हुनजो मेज़बान हुयो, उन वॾा ॿिया दानिश्वर जिन जा हिन ते मंशूर ते सयूं आहिनि, उन्हनि कयूं। हिकिड़ा कम छॾे विया आहिनि, हाणे असांजो फ़र्ज़ु आहे त असां उन्हनि खे संभालियूं, इन जे कम खे उजागर कजे। ऐं इन सिलसिले में आर्ट्स काउंसिलर आहे, पंहिंजो किरदारु अदा करे थी जेको आहे, ऐं इंशाअल्लाह कंदा रहंदासीं। अञा वॾियूं जेके शख़्सियतूं आहिनि हिन इलाइक़े सां वास्तेदार, उन जे बारे में प्रोग्राम थींदा। अदबी कॉमेडी ठहियलु आहे, म्यूज़िक जी कॉमेडी अलॻि ठहियलु आहे, ऐं जेके आर्ट जी कॉमेडी अलॻि ठहियलु आहे। इहे सभु कॉमेडियूं पंहिंजे पंहिंजे हिसाब सां पंहिंजो रोल अदा कनि थियूं। तव्हां सभिनी जो सहकार रहंदो त इनशाअल्लाह इहे प्रोग्राम थींदा रहंदा। महिरबानी। तमामु घणी महिरबानी साईं। हींअर निहायती अदब ऐं एतिराम सां वाइस चांसलर बेगम नुसरत भुट्टो वुमेन यूनिवर्सिटी सखर ऐं हिन प्रोग्राम जी सदारत कंदड़ प्रोफेसर डॉक्टर तहमीना नागराज साहिबा जन खे गुज़ारिश कंदुसि त अचनि ऐं पंहिंजी सदारती राय ॾियनि तव्हांजे भरपूर ताड़ियुनि में। सभ खां पहिरियां त मां तमामु घणी थोराई थी आहियां हिन प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़र्स जी, पर उनखां पहिरियां स्टेज ते वेठल मुंहिंजा भाइर, मुंहिंजो प्यारो भाउ अदा अयाज़ ऐं अदा अदल सुमरो। हाणे अदा अदल सुमरो इहो चवणु अदा बि अदल बि, पर बहरहाल अदा अदल ऐं अदा अख़्तर ऐं ॿिया मुंहिंजा रिस्पेक्टेबल भाइर ऐं मुंहिंजा ॿिया भाइर जेके ऐं मुंहिंजी भेनरूं जेके हॉल में वेठल आहिनि, अस्सलाम वालेकुम। आई एम रियली थैंकफुल टू द ऑर्गेनाइज़र्स ऑफ दिस प्रोग्राम। महिरबानी सभिनी भाइरनि जी। त मूंखे असांखे हिकिड़ो ख़ासि क़िस्म जे प्रोग्रामनि में मोस्टली एज़ एन एजुकेशनिस्ट, एज़ अ वाइस चांसलर, असां हिकिड़े पर्टिकुलर टाइप जे प्रोग्राम्स में जेको आहे पार्टिसिपेट कंदा आहियूं, वेंदा रहंदा आहियूं। पर मूंखे ख़ुशी थी त मूंखे हिन तरह जे प्रोग्राम में अॼु मां आयसि ऐं तव्हां सभिनी जूं ॻाल्हियूं ॿुधमि। ऐं ही ॻाल्हियूं आहिनि जेके दिलि वटां ॻाल्हियूं आहिनि, इंसान जे अहसास जूं ॻाल्हियूं आहिनि, इंसान जे जज़्बनि जूं ॻाल्हियूं आहिनि, फितरत जी ॻाल्हि आहे। ऐं शाइर जी बि जॾहिं ॻाल्हि कयूं था त शाइर हक़ीक़त में ॾिठो वञे त हिकिड़ो आम माण्हू न आहे, उन करे यूनिक हूंदो आहे समाज में। उन करे उनखे मुंहिंजे ख़्याल में समाज खे में तकलीफ़ूं घणियूं ॾिसणियूं पवंदियूं आहिनि, छो जो यूनिक हूंदो आहे। उन जी यूनिकनेस उनखे समाज खां डिफरेंट करे थी, छो जो जीअं अदा ॻाल्हि कई त उहो पंहिंजी ॻाल्हि नाहे कंदो, उहो इज्तमाही ॻाल्हि कंदो आहे, उहा सभिनी माण्हुनि जी ॻाल्हि कंदो आहे। ऐं उन्हनि सभिनी अहसासनि, जज़्बनि ऐं फितरत जी तर्जमानी हिकिड़ो शाइर करे थो। ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त
शाइर जो मैसेज जेकॾहिं तव्हांखे कोई मैसेज कन्वे करिणो आहे कम्यूनिटी खे, माण्हुनि जी दिलि ताईं पहुचाइणो आहे, त हिकु शाइरी आहे जेको उन मैसेज खे माण्हू ताईं बहितरीन तरीक़े सां कम्यूनिकेट करे सघे थो। पर उन जे करे वरी पोइ तकलीफ़ूं बि ॾिसे थो, जीअं कामरेड बरकत जी ॻाल्हि थी, फैज़ अहमद फैज़ जी लाइफ खे ॾिसूं त पोइ मुआशिरे में जॾहिं सच ॻाल्हाए थो ऐं जॾहिं सचाई जी ॻाल्हि करे थो ऐं माण्हुनि जे साम्हूं सच खे उभारे थो त पोइ उनखे तकलीफ़ूं बि ॾिसणियूं पवनि थियूं। त उहो माण्हू आहे शाइर जेको मुआशिरे में माण्हुनि जी ॻाल्हि करे थो, माण्हुनि जे जज़्बनि जी ॻाल्हि करे थो। त असांखे शाइर खे, शाइरी खे प्रोमोट बि उअं ई करणु घुरिजे, छो जो उहो असांजी ॻाल्हि करे थो, असां सभिनी जी ॻाल्हि करे थो। त जेकॾहिं असांखे ॿोली खे प्रोमोट करिणो आहे त मां सम्झां थी असांखे शाइर खे प्रोमोट करिणो आहे। जेकॾहिं असांखे पंहिंजी सकाफ़त खे, रिवायत खे ज़िंदा रखिणो आहे त पोइ असांखे पंहिंजे शाइर खे, पंहिंजी शाइरी खे प्रोमोट करिणो आहे। सो अॼु जी तक़रीब जेका थी आहे उहा तमामु अहिड़ियूं तक़रीबूं मां सम्झां थी ज़रूरु थियणु खपनि, जेके उहे असांजा माण्हू जिन असांजे लाइ तमामु घणो कमु कयो, जिन असांजे जज़्बनि खे, असांजी ॻाल्हियुनि खे, असांजे मसइलनि खे उभारियो, ऐं उन्हनि ई माण्हुनि खे जॾहिं असां विसारे छॾूं था त सम्झो असां पंहिंजी सकाफ़त खे, पंहिंजी रिवायत खे, पंहिंजी ॿोली खे धकियूं था। उन करे इन्हनि खे प्रोमोट कयो वञे, इन्हनि जे कमनि खे प्रोमोट कयो वञे, उन्हनि जी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त ॾिसो, अॼु जे दौर में मां एज़ एन एजुकेशनिस्ट हिते वेठी सोचां पई वेठी त अॼु जे दौर में जेकॾहिं क्राइम वधियो आहे, अॼु जे दौर में जेकॾहिं उहा बेअहसास थियण वारी कैफ़ियत वधी आहे, माण्हू खे माण्हू जो अहसासु न आहे, उहो जेको आहे सो इहे प्रॉब्लम्स वधिया आहिनि सोसाइटी में, सोशल प्रॉब्लम्स जेके वधिया आहिनि, उनजो रीज़न बि इहो आहे त असां सोशल मीडिया जहिड़े ख़तरनाक टूल जे वेझो थी विया आहियूं ऐं पंहिंजी शाइरनि खां, पंहिंजी ॿोली खां, पंहिंजे सॉफ्ट जेके शयूं आहिनि उन्हनि सभिनी खां परे थी विया आहिनि, बुक खां परे थी विया आहियूं, किताब पढ़ण खां परे थी विया आहियूं। सोशल मीडिया हिकु बहितरीनु टूल आहे, पर मसइलो इहो आहे त उनखे कीअं था यूज़ कयूं। ऐं हिकिड़ी जेका मां बाद में ॻाल्हि चवणु चाहियां पई, सोशल मीडिया जी ॻाल्हि आई आहे त मां चाहींदसि त असां हिननि शाइरनि जी, मूंखे न आहे ख़बर त अयाज़ या ॿिया माण्हू ॿुधाए सघनि था त हिते आर्ट्स काउंसिल में या ॿियनि इदारनि में हिते असांजा कॉर्नर्स हुजणु खपनि, जिते नंढा ई कॉर्नर हुजे, एटलीस्ट पोइट्स जूं, हिकिड़ो पोइट, उनजे पोइट जे बारे में, पोइट्री जे बारे में 2-3 बुक रखियल हुजनि, हिकिड़ो ई हॉल हुजे, उन हॉल में ई माना आर्ट्स काउंसिल जी ॻाल्हि कयां पई, जिते हुनजी एटलीस्ट एग्ज़िस्टेंस हुजे ऐं कोई माण्हू विज़िट करणु अचे त इहो हिकिड़े हिस्टोरिकल हुन वांगुरु हुजे, माण्हू अची हुन सभिनी शाइरनि जे बारे में ॾिसे ऐं किताबनि जे बारे में पढ़े। असांजूं मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ में चेयर्स आहिनि, शाह लतीफ़ में मां कुझु अर्सो वाइस चांसलर उते बि रहियसि, उते कुझु चेयर्स हुयूं पर इफेक्टिव कोन हुयूं, उन्हनि खे इफेक्टिव कयो वञे। असांजी ॿोली खे, असांजी सकाफ़त खे अॻकथी ॾियण लाइ, अॻिते वधाइण लाइ हिननि शयुनि जो अॻिते अचणु तमामु ज़रूरी आहे। ॿी मां जेका ॻाल्हि चवां पई उहा मां सम्झां थी अॼुकल्ह जे सोशल मीडिया जे पर्सपेक्टिव में वधीक अहम आहे, उन में आर्ट्स काउंसिल खे या असांजी यूनिवर्सिटीज़ खे रोल प्ले करणु खपे, जेके इन डिसिप्लिन सां लाॻापियल आहिनि। त वेबसाइट्स ते असांजे शाइरनि जा बुक्स ऐं उन्हनि जी शाइरी ऐं उन्हनि जी लाइफ जे बारे में वेबसाइट्स एस्टेब्लिश कयूं वञनि। जॾहिं छो जो जेकॾहिं इवन छो त मां हिकु टीचर हुजण जी हैसियत ऐं वाइस चांसलर खां अलावा मां हिकु रिसर्चर बि आहियां, त जॾहिं कोई माण्हू रिसर्च करे थो त वरी डेटा अवेलेबल कोन्हे, हिकिड़ो त माण्हू कमु कोन था कनि, पर जेकॾहिं कोई माण्हू कमु करणु बि चाहे थो त उनजे लाइ डेटा अवेलेबल कोन्हे, उनजी फैमिली वटि उहे शयूं कोन आहिनि, इदारनि वटि उहे शयूं कोन आहिनि। त वेबसाइट्स एस्टेब्लिश कयूं वञनि, सोशल मीडिया जो दौरु आहे, एक्सेस ईज़ी कई वञे ताकी माण्हू उनखे एक्सेस करे सघनि। जेकॾहिं कोई उन ते कमु करणु चाहे थो त प्रॉपर वे में कमु करे। मूं PhD पे कई वेटलैंड्स ते, वेटलैंड्स माना ढंढूं, ऐं जॾहिं मूं ढंढुनि ते कमु कयो पे त ओॾी महिल मुंहिंजे सुपरवाइज़र जेको MS जेको USA मां PhD करायो, उन चयो त तमीना इहो ॾाढो चैलेंजिंग अथई, छो जो वेटलैंड्स जो डेटा या ढंढुनि जो डेटा असांजी सिंध में अवेलेबल ई कोन्हे। त मूंखे चैलेंजिंग कमु हमेशह बाए फितरत वणंदा आहिनि, त मां चयो चैलेंजिंग आहे, कमु नाहे थियल त वधीक इंट्रस्टिंग आहे, उन ते कमु कबो। त साॻी रीति मां ॾिसां पई त शाइर ऐं शाइरी बहितरीनु असांजो एरिया आहे, पर उनजी किथे वेबसाइट्स एस्टेब्लिश न आहिनि। त आर्ट्स काउंसिल खे या ॿियनि इदारनि खे इन ते ज़रूरु कमु करणु खपे त वेबसाइट्स हुजनि जिते असां नौजवान वञी, जेकॾहिं ॾिसो पोइट्री पढ़ण जो रुझान हूंदो आहे, जेकॾहिं कंहिंमें रुझान आहे त उहो बुक्स पढ़े, या वरी जेकॾहिं हू चाहे थो सोशल मीडिया, अॼुकल्ह जो नौजवान सोशल मीडिया खे वधीक प्रिफर करे थो।
त जेकॾहिं सोशल मीडिया ते उहे शयूं अवेलेबल हूंदो त ही और शी विल बी मोर हैप्पी एज़ कंपेयर टू रीडिंग बुक्स सम टाइम। त मुंहिंजे ख़्याल में वेबसाइट्स खे एस्टेब्लिश कयो वञे ऐं लेखकनि ऐं शाइरनि दानिशरनि आइलमी शख़्सियतनि खे यादि करणु रुगो हिकु रिवायत न आहे, पर असांजी अदबी सकाफ़ती विरसे खे महफ़ूज़ ऐं हथी वठराइण लाइ हिकु बहितरीनु अमल आहे। इहे शानदार शख़्सियतूं लाइक ऑल दीज 3 पर्सन्स असांजे समाज में इल्मी तख़लीक़ी ऐं बुनियादनि खे मज़बूत करण में अहम किरदारु अदा कनि था, जेके असांजी क़दरुनि तारीख़नि ऐं रवायतनि बाबति गहरी तरीक़े सां असांखे ॼाण फ़राहम कनि था। अॼु खां इलाही साल अॻु में छा थियो, असांखे असांजी पोइट्री, असांखे असांजी हिस्ट्री ॿुधाए थी। सो वी हैव टू मैनेज ऑल पोइट्री एंड ऑल हिस्ट्री। बीइंग एन एजुकेशनिस्ट एंड बीइंग वाइस चांसलर ऑफ वुमेन यूनिवर्सिटी, मां हमेशह हिननि गैदरिंग्स जो फ़ाइदो वठंदी आहियां ऐं उहो नंढी ॻाल्हि आख़िर में ज़रूरु चवंदी आहियां त हिते सखर में अचण खां पोइ मूंखे फील थियो त हिन मिट्टी में वाक़ई हितां जा माण्हू डिफरेंट आहिनि। मां हैदराबाद में इलाही अरसो रहियसि, मां मुख़्तलिफ़ अलाह ताला दुनिया जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में मूं प्रोजेक्ट कया इलाही सारी कंट्रीज़ में, पर जेको हैदराबाद या कराची उन एरिया जे माण्हू में जेको पोटेंशियल आहे उन खां वधीक पोटेंशियल सखर जे ॿारनि में माण्हुनि में मूं ॾिठो। ऐं ॿी जेका मूं हिते अची महसूसु कई उहा वाक़ई उते यूनिवर्सिटी उते बि टंडोजाम यूनिवर्सिटी में मां काफ़ी साल रहियसि, जामशोर हेॾे सभिनी यूनिवर्सिटी सां, पर जेका पंहिंजाइप, जेका हिकिड़ी वेझड़ाइप माण्हुनि खे हिक ॿिए जो अहसासु, कम्यूनिटी रिलेशनशिप मूं हिते महसूसु कयो, उहो मूं ॿियनि इलाइक़नि में महसूसु नाहे कयो। ऐं साॻी तरह थैंक यू ॿी साॻी तरह गर्ल्स एजुकेशन, वुमेन एजुकेशन। ॾिसो अॼु बि असां जेकॾहिं शाइरनि जी बि ॻाल्हि कयूं त केतिरा शाइर मर्द आहिनि, केतिरियूं शाइराऊं फीमेल्स आहिनि, तमामु घटि आहिनि। हर जॻह ते असां ॾिसूं त औरत घटि आहे, मर्द वधीक नज़र अचे थो ऐं औरत 50% आहे असांजी पॉपुलेशन जो। पर वरी ॾिसो हर जॻह त मां हिकिड़ो त इहो तव्हांखे रिक्वेस्ट कंदसि, हर गैदरिंग में कंदी आहियां त पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ायो वञे, ऐं तव्हां त माशाअल्लाह सभु पढ़ियल लिखियल आहियो, पर जिते वञो उहो उते महिरबानी करे माण्हुनि में प्रमोट कयो त माण्हू पंहिंजी नियाणियुनि खे पढ़ाइनि, ऐं नियाणियुनि खे पढ़ाइण सां ई अवेयरनेस ईंदी, उन सां ई बहितरी ईंदी। छो जो तव्हांजी 50% खां वधीक पॉपुलेशन फीमेल आहे, उनखे जेकॾहिं असां हिकिड़ी जाते महदूद करे बंदि करे छॾींदासीं त असांजी जेका डेवलपमेंट आहे उहा 50% सां धक जी हेठि अची वेंदी। पर हिकिड़ी ॻाल्हि मां हमेशह ऑप्टिमिस्टिक रही आहियां, हमेशह पॉज़िटिव साइड्स खे वधीक ॾिसंदी आहियां ऐं उन मां मूंखे एनर्जी मिलंदी आहे। त हिते असां कुझु अर्सो अॻु में पंजाब मां असांजी हिकिड़ी टीम आई, हुननि जो चवणु उते वाइस चांसलर्स बि हुयूं कुझु जिन सां मुंहिंजी मुलाक़ात थी, ऑनलाइन असांजी मीटिंग बि हुई, उन में बि इहा ॻाल्हि थी। त हुननि जो चवणु हो हिकु वाइस चांसलर जो त मैडम असां पंहिंजी छोकिरियुनि खे जेकॾहिं ॿाहिरि था मोकिलियूं त मोस्टली पेरेंट्स असांखे इजाज़त घटि था ॾियनि। कुझु माना सिटी लाहौर में उते वॾे सिटीज़ में त आसानु हूंदो, पर जीअं बहावलपुर आहे या जेके नंढा एरिया आहिनि उते हुननि जो चवणो त सम टाइम वी फील डिफ़िकल्टी। पर मूंखे वरी हिकिड़ी ॾाढी ख़ुशी थी त मां जॾहिं बि छोकिरियुनि खे प्रमोट कयो आहे ऐं उन्हनि खे एक्सेस ॾिनी आहे इस्लामाबाद वञण लाइ, काॾे बि वञण लाइ, इवन आउट ऑफ कंट्री, त असांखे पेरेंट्स कॾहिं बि इनकार नाहे कयो। दे ऑलवेज़ रिमेन सो पॉज़िटिव, सो सपोर्टिव। असांजी हिकिड़ी छोकिरी हींअर इटली वई, हुन पाण फंडिंग, हुनजो सुपरवाइज़र ऐं हुन गॾिजी फंडिंग लाइ अप्लाई कयो, फंडिंग सां वई, पर हुनजी हिकिड़ी साइड जी फंडिंग खुटे पई, उहा असां चयो त असां ॾींदासीं तव्हां। इस्लामाबाद हींअर हिकु छोकिरी ॿी हुई जेको मूं प्रोजेक्ट पाण वरितो एज़ वाइस चांसलर, जंहिंमें हुन छोकिरी UK वई ऐं हुन रोबोट्स ते कमु कयो। ऐं इस्लामाबाद वञनि या मुख़्तलिफ़ कहिड़े बि एरिया में वञनि, असां ॿारनि खे छोकिरियुनि खे फैसिलिटेट कंदा आहियूं त हू वञी उते एक्सपोजर विज़िट्स कनि। त हीअ हालांकि प्रोग्राम हिन बारे में न आहे, पर मां बेनिफिट हिन जो हमेशह वठंदी आहियां त नियाणियुनि जी तालीम तमामु अहम आहे। नियाणियुनि जी तालीम खे प्रोमोट कयो, जीअं असांजूं अञा वधीक पोइट्स, डॉक्टर, इंजीनियर नियाणियूं पैदा थियनि, ऐं उहे वरी अॻिते अची असांजी नसलुनि खे, असांजे ॿारनि खे अञा वधीक बहितर तरीक़े सां डेवलपमेंट ॾियारनि। थैंक यू। मां वली दाऊद पोटे जे हिन शेर सां जेको मूंखे ॾाढो वणियो, हुनजे बुक में ॾिठो पियो हुयूं त केॾियूं थो कारूं करे कजलुग जो इंसान, केॾियूं थो कारूं करे कजलुग जो इंसान, पैसे पैसे ते थो विकिणे दीन धर्म ईमान। थैंक यू।